जी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा। आमीन। ओ मौला फ़कीर अरबाब अली मेतलो साईं के साईं जे पुटन के न्याणन के बचड़न के क़यामत ताईं आबाद फरमा। आमीन। ओ मौला हिनन ते जेके भी मुश्किलातूं आहिनि मुश्किल कुशा जो वास्तो थिनन तो क़यामत ताईं मुश्किलातूं दूर फरमा। आमीन। फ़कीर अरबाब अली साईं जा वेड़ा वसंदा रहनि हिननि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजा ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा। आमीन। ओ मौला ए करीम इरशाद अहमद सुमरो के नबी साईं जो वास्तो थी मौजज़े सां नौकरी ॾे ऑफिसर बणा। आमीन। ओ मौला इरशाद साईं जे सभिनी भाइरनि खे साईं जे सौटनि खे गुलाम मुस्तफ़ा साईं खे क़यामत ताईं आबाद फरमा। आमीन। ओ मौला जेके भी सुमरा हिन दुआ में वेठा आहिनि सजाद सुमरो साईं ऐं सभिनी सुमरनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। आमीन। साईं बाबा साईं मोहम्मद मुश्क नारे जो साईं ओ मौला नारे जो साहब के साईं जे बचड़नि के क़यामत ताईं आबाद फरमा। आमीन। मोहम्मद मुश्क साईं के ओ मौला हिननि ते जेके भी मुश्किलातूं आहिनि नबी साईं जो वास्तो थियनि तो मोहम्मद मुश्क साईं तव्हां जे बचड़नि तो मुश्किलातूं दूर फरमा। आमीन। अली जे करे साथ ॾिनो ताईं शुरू खां वठी साथ निभायूं तो अचे ओ रब तूं हिन जो क़यामत ताईं हिन के कॾहिं भी हिन के अकेलो न छॾिजांइ हिन जी ग़ैब मां मदद फरमा। आमीन। रब जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ाअता फरमा। आमीन। जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा। जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा। आमीन। ओ मौला अल्लाह यार के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। मौला सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवातूं थियनि इहा मुंहिंजी दुआ क़बूल फरमा। आमीन। ओ मौला ए करीम असांजे सिंध धरती के वतन पाकिस्तान के वतन जी पाक फौज के हर मोड़ ते कामयाबी फतेह ऐं इज्जत अता फरमा। आमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी हक नबी या रसूल अल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे